पुत्र गुल्लू, ओ पुत्र गुल्लू। पुत्र छा तो सोची? ये मासी, ये अखियों ते त इतबार अचे पियो, ये पर कन्ने ते भरोसो कीने। छो पुत्र गुल्लू, तो के छो न थो इतबार थे? ये तू मुके पुट्टू करे सॾु करिए, हे त लेखो ई कीने पियो भिजे। पुत्र गुल्लू, मूं ॿुधो आहे त सेठ वीचारे जो हाल बुरो थी वियो आहे। ये मासी, ये ऊ सेठ वीचारो त ये जग जहान किनाई वयो। हुन जो मूंखे ॾाढो अरमान आहे। ये मासी, ये हाण त लथई, ये मुड़स मुओ, ये उन कना पो हिकमत आरो पुगो, ये हो केड़े कम जो। पर पुत्र, मूं पंहिंजे कए ते ॾाढो पछतायो आहे। ये मासी, ये नुक़सान वारे धक खां पो ये सेठ जी त कल ई थिड़ी वई है। ये हाणे ऊ वीचारो ये ये चिरन वांगू पियो रुलंदो वते। पुत्र गुल्लू, मूं ज़ेवर बचाए रखिया आहिनि, हुननि खे विकिणी हट वरी चालू कंदासीं। अल्लाह कंदो ॾुखिया ॾींहं वेंदा गुज़री। ए हाउ मासी, ए ही कम सही कई, ए थी सके तो ए त सेठ बि चेले ते अची वञे। हल त घर हलूं, सेठ खे मां पाणी संभाली वेंदमि, वो पाणी ॾाओ थी वेंदो। ए ही त मुर्गो खासो, ए हल त हलऊं, ए हल हल हल। मुझी गाल गौर सां सुना सुना रणखाना, ए असां सभिनी जो ध्यान थो ॾिया। तहां सभिनी खे नबूअ जी शादी में शरीक थियणो आहे। हाओ राणा खान हाओ, असां सभु नबूअ जी शादी में शामिल थिया आहियूं। पियो गुजारो थियो। तव्हांखे इन ख़ुशी जी ख़बर खां पोइ हिकु ॿी ख़ुशी जी ख़बर थो ॿुधायांव। ए हाओ, ए राणा खान सुनाए। चनेसर जी जेका मूसां ऐं सारंग सां जंग हली रही हुई, उन खां त तव्हां सभु वाक़िफ़ आहियो। ए हाओ राणा खान, असां वाक़िफ़ आहियूं। ए हुकुम कर, गुजारो करणो आहे। जंग हमेशा हथियारनि सां खटी वेंदी आहे। ए हाओ राणा खान, ए तो जी इहा ॻाल्हि सची आहे। चनेसर सां जंग जो ख़ात्मो इन सारंग इंसानियत जे नाते सां कयो आहे। इहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ए हाओ राणा खान, ए ई कम त सारंग भलो कयो आहे। सारंग जे अहिड़े अमल चनेसर जहिड़े ज़िद्दी माण्हूअ खे, उनजी जेका दिलि पत्थर जी ही न, चनेसर जी ॻाल्हि थो कयां, उनजी दिलि खे बि मेण करे छॾी। ओ ई ॻाल्हि तो जी सची आहे राणा खान। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।